नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जामशोरो में प्राइमरी उस्तादनि सां पेश ईंदड़ मसइलनि बाबति पेटे अलिफ जामशोरो ज़िले जो इजलास DPCPS2 ऐं AST जे नए सिर सीनियरिटी कास्ट ऐं प्रोमोशन ते गौर वीचार जी। नाज़रीन रिपोर्ट लियाकत अली चांडियो मुताबिक़ जामशोरो उस्तादनि जे हक़नि बाबति जोड़ियल उस्तादनि जी तंज़ीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल टेलीग्राफ फाटक कोटड़ी में पेटे अलिफ ज़िले जामशोरो जी वर्किंग कमेटी जो इजलास ज़िले सदर मोहम्मद बचल खासकेली जी ज़ेर सदारत थी गुज़रियो, जंहिंमें सभिनी तालुकनि जे जनरल सेक्रेटरियुनि खां अलावा ज़िले जी पूरी बॉडी शिरकत कई। मीटिंग में नई थियल DPC ते बहस, PST2 जे AST जी नई सीनियरिटी लिस्ट ऐं प्रोमोशन जे लाइ गौर वीचार कयो वियो। ग़लत बायोमेट्रिक जे ज़रिए उस्तादनि खे परेशान करण, सेकेंडरी साइड ते ऑफिस तरफ़ां प्राइमरी उस्तादनि जे कमनि खे इंघाइण, इन्हनि एजेंडाउनि ते वर्किंग कमेटी बहस मुबाहिसो कयो ऐं उन्हनि मसइलनि ते मुख़्तलिफ़ ख़दशनि जो इज़हार पिणु कयो।